मंजूर, ये दया पे झगड़े ना मंजूर, ये कब्जागिरी ना मंजूर, ये कब्जागिरी ना मंजूर। जैसी रात अधारी रहंदी ही जारी आहे, जारी रहंदी। सिंधु दरिया ते कालाबाग ऐं भाषा डैम समेत समूरनि डेबनि जी अदावत ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया जी बहाली लाइ शुरू कयल सिंध अवामी पैदल मार्च अॼु 22 अक्टूबर ते भैंस कॉलोनी खां रेड़ी ॻोठ ऐं चश्मा ॻोठ खां कराची पहुची वियो। सिंध अवामी मार्च जे पांधीड़नि जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं कराची जे मुक़ामी माण्हुनि वॾे अंग में आजियां कई। सिंध अवाम पैदल मार्च डेमनि जे ख़िलाफ़ उबॾारींदड़ नारा हणंदो अॻिते वधंदो रहियो। पैदल मार्च जे पांधीड़नि नारा हणंदे चई रहिया हुआ त सिंधु ते कालाबाग डैम, भाषा डैम समेत को बि डैम क़बूल न आहे ऐं सिंधु जी बहाली जो मुतालबो पिणु कंदा अॻिते वधंदा रहिया। सिंध अवामी मार्च जी अॻवानी कंदड़ मोहम्मद अली शाह ख़िताब कंदे हुकूमत खे चितारींदे चयो त हाणे असां सिंधु ते कालाबाग डैम ऐं भाषा डैम समेत को बि डैम क़बूल न कंदासीं ऐं सिंधु दरिया ते डैम ठाहिण बदिरां दरिया खे संदसि आज़ाद वहिकिरे जो हक़ ॾिनो वञे। असीं सम्झूं था त सिंधु ते वधीक डैम ठाहिण हिकु ख़तरनाक बेवकूफ़ी वॾो जुर्म साबित थींदो। काफ़िले में कराची इंडिजीनियस राइटर्स फोरम जे अॻवान ख़ुदा ॾिनो शाह, गुल हसन कलमती, ग़ुलाम रसूल बलोच, सिंध राइटर्स फोरम जे दस्तगीर भट्टी, मुज़फ़र चांडियो, नूर मोहम्मद मेमण, अवामी तहरीक जे सतार गोपांग, अंब गोपांग ऐं शाइर गफ़ूर शाह पिणु शामिल हुआ ऐं पैदल मार्च कयो। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।